अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत न्यूज़ टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। अवां ताईं हिकु अहम हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त हैदराबाद जी सिविल अस्पताल में गुर्दनि जे वार्ड ऐं ICU भरिसां गैस सिलेंडर जो धमाको थियो आहे। जी नाज़रीन, असां वटि हिकु अहम ख़बर पहुचाए रहिया आहियूं त हैदराबाद जी सिविल अस्पताल में गुर्दनि जे वार्ड ऐं ICU भरिसां गैस सिलेंडर जो धमाको थियो आहे। हैदराबाद मां इबरत न्यूज़ जे रिपोर्टर मुख़्तियार वक्को मुताबिक़ हैदराबाद जे सिविल अस्पताल में गुर्दनि जे वार्ड ऐं ICU भरिसां गैस सिलेंडर जो धमाको थियो, जंहिं सबबि अस्पताल जे मरीज़नि ऐं साणनि गॾु मौजूदु माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। गैस सिलेंडर जे धमाके सां बाहि लॻी वई। इतला ते फायर ब्रिगेड जे गाॾियुनि पहुची बाहि खे उॼाए वरितो। गैस सिलेंडर जे धमाके ऐं बाहि लॻण दौरान गुर्दनि वारे वार्ड में दाख़िल मरीज़ ख़ौफ़ मां वार्ड मां ॿाहिरि निकिरी आया। जॾहिं त इतला मिलण ते हैदराबाद सिविल अस्पताल जी इंतिज़ामिया, पुलिस ऐं ॿिया अमलदार वाक़े वारे हंध ते पहुता। इबरत न्यूज़ जे रिपोर्टर मुख़्तियार वक्के जी ॾिनल रिपोर्ट मूजिबि हैदराबाद जी सिविल अस्पताल में गुर्दनि जे वार्ड ऐं ICU भरिसां गैस सिलेंडर जो धमाको थियो, जंहिं सबबि मरीज़नि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। हैदराबाद जी सिविल अस्पताल में गुर्दनि जे वार्ड ऐं ICU भरिसां गैस सिलेंडर जो धमाको थियो, जंहिं सबबि अस्पताल जे मरीज़नि ऐं साणनि गॾु मौजूदु माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। गैस सिलेंडर जे धमाके सबबि बाहि लॻी वई। इतला ते फायर ब्रिगेड जे गाॾियुनि पहुची बाहि खे उॼाए वरितो। जी नाज़रीन, तव्हां ताईं ताज़ा तरीन ख़बर पहुचाईसीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।